ॿुधाए असां हिन वक़्तु महबूबनि जी शहर अंबनि जी शहर टंडो अलायार जी बस्ती में शामिल आहियूं। बहितरीन आवाज़ जो मालिक हुआ साबिर सिंधी साहब असां सां गॾु हिन वक़्तु मौजूदु आहे। साबिर सिंधी आऊं ख़ासि सिटूं त अवां जी सूह मुमल वी असांजो इश्क राणू हो। ही कथा उन वक़्त जी आहे जॾहिं नंढ पुण निमाणू हो। अवां जी सूह मुमल वी असांजो इश्क राणू हो। या स्कूल जी अचवञी चिठियूं चुमन जहिड़ियूं जी अचवञी चिठियूं चुमन जहिड़ियूं खिलण मुरकण नचण झूमण ओ टिड़ल टारन जो बि को टाणू हो। अवां जी सूह मुमल वी असांजो इश्क राणू हो। वाह 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 कंजियूं पटियूं पढ़ंदे पढ़ंदे वञी कॉलेज पहुतासीं। हुयासीं लाड़ जा लेकिन ओ अखियुनि में ही लाड़ काणू हो। अवां जी सूह मुमल वी असांजो इश्क राणू हो। इन भरी महफ़िल में को पुछंदई तो ते केरो पागल पोइ मथे ते ढक हणी चवंदुसि हिकु महबूब माण्हू हो। वाह 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 मुमल वी असांजो इश्क राणू हो। अञा हिकिड़ी न कढाई।